नाज़रीन अहम ख़बर के ॾियूं पिया त सरहाड़ी भरिसां हज़ारा एक्सप्रेस जूं 10 बोगियूं पटड़ी तां लही वयूं, जंहिं बाद पाक फ़ौज ऐं रेंजर्स हादसे वारे हंधि पहुची इमदादी सरगर्मियूं शुरू करे छॾियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां इमदादी सरगर्मियुनि लाइ पाक फ़ौज ऐं रेंजर्स खे ख़ासि हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। हादसे वारे हंधि पाक फ़ौज ऐं रेंजर्स जा इमदादी दस्ता बि पहुची विया आहिनि। पाक फ़ौज जे वधीक दस्तनि खे हैदराबाद ऐं सखरन मां तलब कयो वियो आहे। उन खां सवाइ आर्मी एविएशन जो हेलीकॉप्टर बि रेस्क्यू लाइ पहुची वियो आहे। पाक फ़ौज जे अमलदारनि जो चवणु आहे त रेस्क्यू ऑपरेशन जो सिलसिलो आख़िरी ज़ख़्मियुनि जे इस्पताल मुंतक़िली ऐं हादसे वारे हंधि भोॻियुनि में फाथल माण्हुनि खे कढण ताईं जारी रहंदो। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खे ॾियूं पिया त सरहाड़ी भरिसां हज़ारा एक्सप्रेस जूं 10 बोगियूं पटड़ी तां लही वयूं, जंहिं बाद पाक फ़ौज ऐं रेंजर्स हादसे वारे हंधि पहुची इमदादी सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां इमदादी सरगर्मियुनि लाइ पाक फ़ौज ऐं रेंजर्स खे ख़ासि हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। हादसे वारे हंधि पाक फ़ौज ऐं रेंजर्स जा इमदादी दस्ता बि पहुची विया आहिनि। पाक फ़ौज जे वधीक दस्तनि खे हैदराबाद ऐं सखरन मां तलब कयो वियो आहे। उन खां सवाइ आर्मी एविएशन जो हेलीकॉप्टर बि रेस्क्यू लाइ पहुची वियो आहे। पाक फ़ौज जे अमलदारनि जो चवणु आहे त रेस्क्यू ऑपरेशन जो सिलसिलो आख़िरी ज़ख़्मी जे इस्पताल मुंतक़िली ऐं हादसे वारे हंधि भोॻियुनि में फाथल माण्हुनि खे कढण ताईं जारी रहंदो।